छॾींदा, नसारा छॾींदा, कादियानी छॾींदा, भील छॾींदा, बागड़ी छॾींदा, जेके दुनिया जे अंदरि माण्हू आहिनि उहे हिक ॿिए खे छॾींदा, उहे छॾे काॾे आणींदा हिक ॿिए जे मथां, मुस्लमाननि जे मथां। इहे सभु अचे कमा तदाल आकिल तला कसा थिया, जीअं खाईंदड़ भट जे दावत ते, काज विहांव ते सभु कराइनि था फलाणे हंधि हलो बतो आहे हली खाओ। इहे जेका आम मुस्लमाननि जी क़ौम आहे, जॾहिं बेफ़रमान थी वई आहे त इहा क़ौम जेका ॿी ताक़तवर थोरी आहे, इहे हिक खे छॾींदा। अहिड़ी तरह जा काफ़िर मुस्लमाननि ते तव्हां हिंदुस्तान जे अंदरि अख़बारुनि में पढ़ियो आहे, 1000 खां मथे मुस्लमान शहीद थी विया आहिनि। इहे छाजे करे थिया आहिनि? जो उन्हनि असां मुस्लमाननि में चऊं जेका जिहाद जो जज़्बो हो सो निकिरी वियो आहे। माण्हू असां वटि ईंदा आहिनि, चवंदा आहिनि पैसा तमामु घणा थी विया आहिनि, भला पोइ असां छा करियूं, बैंकुनि में न रखूं, ॿियो कार्य करियूं। बाबा बैंक में पैसो रखणु सूदी कारोबार खे मदद करणी आहे, बैंकुनि में पैसो तव्हां न रखो। साईं हिफ़ाज़त किथे करियो? मां चयो हिफ़ाज़त जो तरीक़ो इस्लाम जेको कयो आहे उहो छो नथा करियो? तव्हांखे मां लाउड ते ॿुधायां थो त पंहिंजे दौलत खे, पंहिंजे मिल्कियत खे, पंहिंजे इज़त खे, पंहिंजे सोन खे, पंहिंजे चांदी खे हिफ़ाज़त जो तरीक़ो जेको इस्लाम कयो आहे उहो रखो। उहो कहिड़ो तरीक़ो आहे? अल्लाह ताला क़ुर में फरमाए थो, أعدوا لهم ما استطعتم من قوة ومن رباط الخيل ترهبون به عدو الله وعدوكم يا أيها الذين آمنوا هل أدلكم على تجارة تنجيكم من عذاب أليم تؤمنون بالله ورسوله وتجاهدون في سبيل الله بأموالكم وأنفسكم ذلكم خير لكم إن كنتم تعلمون। ईमान वारो असां तव्हां सभिनी खे सद थो करे ॿुधा, या अय्युहा الذين آمنوا, ईमान वारो असां त चऊं लबैक अल्लाह हुकुम कर। هل أدلكم على تجارة تنجيكم من عذاب أليم, तव्हांखे दर्दनाक अज़ाब खां छॾाईंदड़ हिकु वॾे वापार जो ॾस ॾियां। ख़ुदा थो फरमाए वापार करियो मूंसां, अज़ाब खां छुटी वेंदव। साईं ॿुधाए कहिड़ो आहे? फरमाए तुजाहिदून फी सबीलिल्लाह बिअमवालिकुम वअनफुसिकुम, अल्लाह ते ईमान आणियो, अल्लाह जे रसूल ते ईमान आणियो, जिहाद करियो अल्लाह जे रस्ते में, जिहाद करियो। छा असां साईं जिहाद करियूं? बिअमवालिकुम वअनफुसिकुम, माल बि अल्लाह जे रस्ते में ॾियो, जान बि अल्लाह जे रस्ते में ॾियो। जान खे जिहाद जे लाइ तयारु कयो, हर ज़ुल्म जे मुक़ाबले में, हर कुफ्र जे मुक़ाबले में, हर बुशराई जे मुक़ाबले में, हर शिरक जे मुक़ाबले में, हर इस्तिसाल जे मुक़ाबले में तव्हां उथी ऐं तयारी करियो, पंहिंजी कुवत खे जमा करियो, पंहिंजे माल सां जान सां जिहाद जा सामान ख़रीद करियो। अॼोके दौर में जिहाद जो सामान एॾो महांगो आहे जो जेके बि मुस्लमान आहिनि, वॾा वॾा अमीर सरमाएदार आहिनि, उहे जेकर जिहाद जो सामान ख़रीद कनि त पंहिंजे घरनि में उहे टपड़ रखी सघनि था, जेके हिननि जी हिफ़ाज़त ऐं इज़त ऐं बचाव जो सबबु बि बणजनि। बैंकूं बि बिल्कुलु ख़ाली थी वञनि सूद खां हिकिड़े पासे ते बचनि, इज़त ॿिए पासे ते रखनि, ताक़त पंहिंजी ॿिए पासे ते जमा कनि, असुल सां लैस थी वञनि। केरु आहे जो पोइ हिननि जे मथां हमिलो करे? तव्हांजे हेॾनि सारनि शहरनि में ॼऊं हिकिड़ा माण्हू अचे लंघी बंदूक खणी थकाव के हिलिया था वञनि, माण्हू कोठनि ते बीठा आहिनि, घिटियुनि में बीठा आहिनि, वनरनि में बीठा आहिनि, कंहिंखे इहा सियासत कान्हे जो हुननि जे मथां हिकिड़ो थकाव छोड़े। इहा तव्हांजी बुज़दिली आहे, इहा तव्हांजी बेरी आहे, बिल्कुलु इंतिहाई डपु आहे जो इहा हालत थी वई आहे। मुंहिंजे हुज़ूर साईं खां पुछियऊं त साईं जेकॾहिं इहा हालत क़ौम में थिए, न यौम क़लील, साईं असां थोरा थी वेंदासीं छा? जीअं हिक ॿिए खे माण्हू वठी वंगारू करे अचे हमिलो करे, के क़तल कंदा, के इग़वा कंदा, के माण्हू खणी वेंदा, ऐं ॿिया माण्हू सभु सॼे शहर जा लखों माण्हुनि जो कमर में बसि को कोन चुप बाज़ार में हेड़े सारे हिन मैदान जे अंदरि जेकॾहिं हिकिड़ा माण्हू 5-15 अचनि, अचे कलेक्शन कोर्स खणी ठक ठक करे 10 तव्हांजा माण्हू इग़वा करे हलिया वञनि त ईद जे ॾींहुं तव्हां खजी सघो था। हिन खां वधीक बि कहिड़ी नामर्दी आहे तव्हां क़ौम जी? तॾहिं त अल्लाह ताला फरमाए त बैंकूं था भरियो पैसनि सां, घर अचनि था भरियो हथियारनि सां। जेको तव्हांजो तरीक़ो आहे दौलत खे बचाइण जो, इज़त जे बचाइण जो, नंग जे बचाइण जो, दीन जे बचाइण जो, इस्लाम जे बचाइण जो, पैसा था बचाए, इहे पैसा तव्हां क़बर में खणी वेंदो, जिहाद तव्हां सां क़बर में हलंदो, ईमान तव्हां सां क़बर में हलंदो। ॻाल्हि सम्झ में अचे थी की नथी अचे? तव्हां चवंदो हुकूमत नथी ॾे पई असांखे इजाज़त, मां त चवां अहिड़ी हुकूमत खे थुक आहे, हुकूमत खे थुक आहे जो सारी क़ौम खे मुसलमान थो बणाए छॾे। इहो बेग़रत थो, इहो कादियानी थो, इहो क़ौम खे गैर मुसलह करे निहत थो करे माराए थो। तव्हां हिन ज़लील जे मुक़ाबले में तव्हां सभई हथियार वठो, मां तव्हांजो अॻुवान थी हिन सां मुक़ाबिलो कंदुसि। मां तव्हांखे साफ़ ॻाल्हि ॿुधायां थो, तव्हांजे ईद जो हिमो कयो आहे, तव्हां वटि सिपाही हुजनि, तव्हां वटि फ़ौज हुजे, तव्हां वटि पुलिस हुजे, तव्हां वटि हाकिम ऑफिसर हुजनि, मां सभिनी खे ॿुधायां थो त मां तव्हांजो जिहाद जे मसइले में अॻुवान आहियां। तव्हां सभु पंहिंजे दौलत ते हथियार वठो, बिना नेसन जे हथियार मां तव्हां खां ज़िया केरु तव्हांखे मंज़ूर न कराए ॾियां त मूंखे भेट आहे। शर्म नथो अचे मुस्लमाननि खे? बैंकूं भरी वेठा आहियो पैसनि जो, निभागो तव्हां पंहिंजे घरनि में हथियारनि था रखो। तव्हांजी हिकिड़ी गोली तव्हांजे घर वारी जे एड़ी खां बहितर तव्हांखे कमी ईंदी।
हिकु फुलीअ खां तव्हांखे बहितर कमी ईंदी हिकिड़ी ॿोली जेकॾहिं तव्हांजे घर में हूंदी तव्हां बेशरम थिया आहियो, बेग़ैरत थिया आहियो। मुंहिंजो हुज़ूर थो फरमाए इहो, चयो या रसूल अल्लाह इन्नाम यौमइज़िन क़लील, असां किलत में हूंदासीं थोरा, फरमायो त ला बल अंतुम यौमइज़िन कसीर, तव्हां घणा हूंदो लखे हूंदो, वलाकिन्नकुम गुसाउ, पर तव्हां थी पवंदो गुसाउ। साईं गुसाउ छा आहे? फरमायो गुसाउ थींदो आहे जीअं पाणी वहंदो आहे, पोइ पाणी जो वहंदो आहे त गंद कुटो कहजड़ उन जे मथां हलंदो आहे, तरंदो वेंदो आहे तरंदो वेंदो आहे। तव्हां दुनिया जे अंदरि ईअं तरंदे नज़र ईंदव जीअं पाणी जे मथां कुटो गंद छेड़ो छोड़ो तरंदो वेंदो आहे, पोइ इहो पाणी जे मथां छेड़े छोड़े कुटे जो तरण ई इज़त आहे। पाणी कम जो हूंदो आहे, पर छेड़ो छोड़ो गाह जो मथां जेको तरंदो वेंदो आहे पाणीअ ते इहो कमु ईंदो आहे, पाणी कमु ईंदो आहे। फरमायो त तव्हां हुन वक़्त में अहिड़ा हलकड़ा हूंदव जीअं रुगो ख़ाली पंहिंजे हवा ते पिया हलंदव, ॿी का तव्हांजी इज़त कान हूंदी। भले अंतुम यौमइज़िन कसीर वलाकिन्नकुम गुसाइल वलयनज़अन अल्लाह मिन सुदूरि अदुबिकुमुल महाबत, तव्हांजे दुश्मन जे दिलनि मथां ख़ुदा रोब कढी वठंदो। पोइ वलयग़ज़िबन फी क़ुलूबिकुम वहन, तव्हांजे दिलनि में सुस्ती ईंदी, तव्हां गीदी डरपोक भारी थी पवंदव, दुश्मन तव्हांजो ताक़त वठी वेंदो, पोइ तव्हांखे धरण में अचे मारे वेंदा। काल काइल या रसूल अल्लाह मल वहन या रसूल अल्लाह, से वहन कहिड़ी शइ आहे जेका असांजे दिलि में ईंदी? फरमायो हू दुनिया वकराहियतुल मौत, दुनिया सां मुहबत हूंदव, चवंदव हिकु पैसा आहे ॾोकड़ इहे असां वटि हुजनि, इन जी सूरत न बदिलायूं, क्लेशन कोह में न बदिलायूं, बम में न बदिलायूं, गोलीअ में न बदिलायूं, पर हिनखे सोन में चांदी में बदिलायूं, बंगले मारी में बदिलायूं। तव्हां जेकॾहिं झूपड़ी में वेहो ऐं पंहिंजी गैरत बचायो, तव्हां अमीर रहियो, जेकॾहिं बंगले में वेही ऐं लुट जो त तव्हां ज़लील रहियो। हज़रत अबू मूसा अशअरी थो चए, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन अल्लाह ला युमलि ज़ालिम हत्ता इज़ा अख़ज़हु लम युफ़्लितहु, तव्हांजे मथां हुकूमत ज़ालिम आहे, तव्हांजे मथां क़ौम कामरो ज़ालिम आहे, तव्हांजे मथां वॾेरो ज़ालिम आहे, उनजे करे ज़ालिम आहे जो तव्हां अलाह खां फिरी विया आहियो, तव्हां नमाज़ फिटी कई आहे, नेकी फिटी कई आहे, ख़ुदा ॾे झुको त इन्हनि जूं दिलियूं तव्हां ॾे झुकाए पिटे खोहे पाण खे ज़लील करे फ़ाइदो हासिल न कंदव। अलाह जो ज़िक्र करियो, अलाह जो नालो वठो, क़ुर पढ़ो त अलाह ताला इन्हनि सभिनी जे दिलनि खे तव्हां सां मेड़े ऐं मिलाए। मुंहिंजे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, हिकु दफ़े जो वाक़ियो आहे, फरमाइनि था त अना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु क़ाल क़ाल इज़्ज़त ख़ज़ल फ़यदुलतन, जॾहिं माल गनीमत खज़ानो मुल्क जो जेकॾहिं ज़ाती दौलत करे ख़र्च कयो वेंदो, हज़ारनि जा किरोड़ रांदियुनि ते ऐं साईं शहर ते सियाहतुनि ते ऐं टीमियूं वञनि थियूं ॿाहिरि उन्हनि ते हज़ारनि जा हज़ार मुल्क जा लख रुपया ख़र्च था कनि पिया। ऐं इहा हिकिड़ी अमानत आहे, जेकी अमानत इंसान जे बादशाह जे हद ऐं हक़ में रखियल हूंदी आहे, खज़ाने में रखियल हूंदी आहे, जेकॾहिं इन खे बादशाह पंहिंजे मर्ज़ी ते ख़र्च कंदा। ज़कात मग़रमन, ज़कात खे चटी दीन, माण्हू पढ़ंदा पर दीन जे लाइ न पढ़ंदा, पेट जे लाइ पढ़ंदा, नौकरियूं कंदा पेट जे लाइ कंदा, दीन जे लाइ न कंदा, क़ुर छॾे वेंदा। वतार जो लिमरतहू, मर्द पंहिंजे औरत ते कठे लॻंदो, औरत चवंदसि मूंखे मुंहुं गाड़ो घुमाया त घुमाए, औरत चवंदसि मां शॉपिंग करे हली वेंदी शहर में घुमण वापार तिजारत करणु, औरतुनि जा ताबेदार थी पवंदा। अतार जो लिमरतहू, मर्द ज़ाल जो ताबे थींदो, अका उमहू पंहिंजे माउ जो बेफ़रमान थींदो, उनखे ज़लील कंदो, उनखे तकलीफ़ ॾींदो, ॻाल्हाईंदो त मुंहिंजे घर वारी तूं गुस्साखी न कर। आदना सॾु पंहिंजे दोस्तनि खे पाण वटि कचहरी में विहारींदो, अक्सा अबा हो, पीउ खे चांहि जी सलाह न कंदो, परे कोठीअ में भली पियो रहे कुते वांगुरु। फरमायो त अहिड़ी हालत हिकिड़ी मुंहिंजे क़ौम ते ईंदी, ज़हरत अस्वात फिल मसाजिद, मस्जिद में ईंदा, वठी राग वठी रड़ियूं कंदा, वठी कचहरियूं कंदा, ताड़ियूं वॼाईंदा, काॾां जो काॾे मस्जिद जी इज़त ऐं अदब हलियो वेंदो। हालांकि अलाह जो फरमाए ला तदखुलू हा इल्ला खाइफीन, मस्जिदनि में ख़ुदा जो ख़ौफ़ रखी अदब सां अची वेंदा करियो। सादल कबीलत कबीलत फासिकुम, वॾे में वॾो जेको शहर जो बदमाश हूंदो, उहो वॾे में वॾो शहर जो हाकिम हूंदो, शहर जो चेयरमैन हूंदो, एसएचओ हूंदो, डीसी हूंदो, पर जेको क़ौम जो बदमाश हूंदो उहो थींदो। बाक़ी अशराफ माण्हू न ईंदा आहिनि उन्हनि ते। फरमायो त जेकॾहिं इहा हालत थी पवे जो खज़ानो हुकूमत जो सॼो तिबाह थी वञे, ज़कात चटी बणिजी वञे, तालीम दीन जी न हुजे, गैर दीन जे लाइ तालीम हुजे, औरतुनि जो राज थी वञे, मगन घुमंदियूं, माउ जी बेफ़रमानी थिए, दोस्तनि खे वेझो रखो, पीउ खे फिटो करे, मस्जिदनि में रड़ियूं शोर थी वञनि, कबीले जा सरदार बुछड़ा थी वञनि, कान ज़ईमुल क़ौम अर्ज़ल हुम, जेको क़ौम जो ज़ामिन वॾो थींदो उहो ज़लील माण्हू हूंदो। उकिल मरजल मखाफ़त शरी, कंहिं माण्हू जी इज़त कबी त मथां इहो मूंखे नुक़सानु पहुचाए, को धाड़ेल ईंदो, को चोर ईंदो, को अहिड़े क़िस्म जो माण्हू ईंदो, उथी सभी बीही रहंदा, हुनखे हथ ॾींदा, चांहि पीआरींदा, छो त मथां मूंसां सुभाणे शर करे, एतिरे क़दुरु शर जी इज़त थी वेंदी।
मुंहिंजे हुज़ूर साईं फरमायो त जॾहिं इहा हालात थींदी वज़हरतिल क़ैनात रंदियूं राग कंदियूं ज़ाहिर ज़ूर नचंदियूं आवाज़ कंदियूं वल माज़िफ़ ऐं साज़ वॼंदा शुरबतल ख़ुमूर शराब पीअंदा लअन अल्लाह आख़िर हाज़िल उम्मत अवलहा ही जेका उम्मत आहे अॻियनि खे गारियूं ॾींदी चवंदा त अॻियां कुझु कोन आहे असां सभु कुझु आहियूं फरतक़िबू इंद ज़ालिक रीहन फरमायो त हिकिड़ी हवा निकिरंदी अहिड़ी हवा ईंदी जेका ॻाढ़ी बाहि वारी हवा हूंदी जेका मुल्क जे अंदरि बाहि फैलाईंदी ॻाढ़ी हवा बाहि वारी बाहि सां ख़ुदि थींदी आहे यानी मुल्क में अहिड़े क़िस्म जा बम बुछड़ायूं बाहियूं वठी पैदा थींदियूं ज़िलज़िलो पैदा थींदो ज़मीन थुड़ंदी ख़सफ़न केतिरा माण्हू ज़मीन में दॿिजी वेंदा मसखन केतिरनि जी सूरत बदिलजी वेंदी क़ज़फ़न मथो अल्लाह तबारक ताला जी तरफ़ां आफ़तूं किरंदियूं आयात ऐं ॿियूं केतिरे जूं निशानियूं तताब हिक ॿिए जे पोयां नज़ामिन कुत्या सिल्कू फतताब जीअं को हार हुजे धाॻो छिॼी पवे इहे सभु कम ईअं उन वक़्त में थींदा फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ो दौर मुंहिंजे उम्मत ते अचण वारो आहे मुंहिंजा अज़ीज़ो इन खां अॻु में तव्हां पंहिंजे रब खे राज़ी करे वठो 4 ॾींहं ज़िंदगी आहे उन में चङो वक़्तु गुज़ारियो अल्लाह तबारक व तआला सां चङो वक़्तु गुज़ारियो पंहिंजे नबी सां चङो गुज़ारियो जॾहिं तव्हांखे अल्लाह ताला मुश्किल आसान करे ॾिनी आहे जो तव्हां कलमो आसानी सां पढ़ी सघो था त पोइ निमाज़ बि आसानी सां आहे पोइ रोज़ो आसानी सां आहे ज़िक्र आसानी सां आहे दुछड़ा कम ॾुखिया आहिनि शैतान जा कम ॾुखिया आहिनि ॾुखियनि कमनि खे तव्हां सवलो कयो आहे नेक कमनि खे तव्हां ॾुखियो बनायो आहे इहो इंसान जे ईमान जो कुसूर आहे दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां असांजे ईमान खे मज़बूत बणाए अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना व आलिहि व असहाबि अजमईन मुंहिंजा अज़ीज़ो हाणे हेतिरा हिकिड़ा छोकिरा आहिनि थर जे लाइ हे अपील था कनि पिया मां ई तव्हांखे अपील थो कयां त थर में ॿार आहे तकलीफ़ आहे त उन्हनि सां ख़िदमत उन्हनि जी मदद करियो त जीअं ग़रीबनि खे उते मदद करे हिननि ख़िदमत जो ज़िमो खयों आहे अल्लाह हिननि खे तौफ़ीक़ ॾे जो अमानत बासलामत उते पहुचाइनि तव्हांजी जवाबदारी एतिरी आहे जो तव्हां हिननि ताईं पहुचायो हिननि जी जवाबदारी आहे जो वञी उते ख़िदमत कनि मुंहिंजो त इहो ख़्यालु आहे हे ॿार वेठा आहिनि छोकिरा तो वेचारा इन्हनि मूंखे चयो तव्हां अपील करियो मां चयो ठीकु आहे मां कंदुसि सो मां बि अपील कई हे जेकॾहिं घुरनि त हिन खां वधीक कनि त भली कनि न त मुंहिंजे ख़्याल में इहा काफ़ी आहे मां तव्हांखे ॿुधायां थो त ॿाहिरि कैंप लॻल आहे उन में तव्हां इमदाद करियो वञो हा बाक़ी ही तव्हांजी ईदगाह आहे ही ईदगाह तव्हांजो हिकिड़ो इज़त जो मक़ाम आहे तव्हां इज़त सां शरफ़ सां हिते निमाज़ था पढ़ो हिन जूं दीवारूं रही वञनि तव्हां हिन दीवारुनि खे ठारायो अल्लाह तबारक ताला तव्हांजे रिज़्क़ में बरकत कंदो तव्हां हिकिड़ा मेंबर गॾु कयो तव्हांजे शहर जी शइ आहे तव्हांजी इज़त आहे इन जूं दीवारूं ठाहियो ऐं उनजे लाइ तव्हां मरमत करायो सफ़ाई करायो हिन में जेतिरो थी सघे छांव वांव जो बंदोबस्तु करियो अॼु बि सभु छांव जो बंदोबस्तु कयो अथनि मगर माण्हू कोन आहे जो शामियाना टंगिन न त तव्हां सभु छांव में वेठा रहो आहे हिमत करियो कुझु की चङाई जा कम करियो की चङियूं ॻाल्हियूं ॿुधो अल्लाह ताला तव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाए हिन खां बाद असांजी निमाज़ जो प्रोग्राम आहे तव्हां सभु सिफ़ूं सीधियूं करे बीहो निमाज़ जो तरीक़ो ही हूंदो अल्लाह अकबर खां बाद 3 तकबीरूं बि थींदियूं इहे अॻु में हूंदियूं जनाज़े जी निमाज़ निमाज़ खां बाद थींदी हीअ जेका निमाज़ पढ़ंदासीं ख़ुतबो पढ़ंदासीं इन खां बाद जनाज़े जी निमाज़ हुते ॿाहिरि थींदी सभई ॿाहिरि सिफ़ूं करे हली बीहो उते जनाज़े जी निमाज़ पढ़ाईंदासीं अल्लाह ताला इहो बि अजुर असांखे अता फरमायो आहे अॼु तव्हांजूं 2 ईदूं आहिनि हिकिड़ी अॼोकी हीअ ईद आहे ॿियो वरी जुमे जी ईद आहे रब ताला 2 शरफ़ तव्हांखे अता फरमाया आहिनि तंहिं लाइ तव्हांखे मुबारक हुजे